नाज़रीन ख़बर शेयर कयूं पिया ॾहेरकी मां ॾहेरकी वेझो ॻोठ देह वाही गुल ख़ान जे रहवासियुनि मलिक बिरादरी जे ॻोठाणनि पारां ज़मीन ते मुबैना तौरु कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि अलाह ॾिनो मलिक, नज़ीर मलिक, वज़ीर मलिक ऐं ॿियनि एहतिजाज कंदे ॿुधायो त लुंड ग्रुप जे अॻवान ऐं समेजा बिरादरी जो बाअसर हबीबुल्ला समेजो, सुहिणो समेजो ऐं ॿियनि असांजे देह वाही गुल ख़ान में सर्वे नंबर 581 में 8 एकड़ ज़रई ज़मीन ते हथियारनि जे ज़ोर कब्ज़ो कयो आहे। उन्हनि चयो त ॼाणायल ज़मीन जा असल काग़ज़ात असां वटि मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि हबीबुल्ला समेजो ऐं ॿियनि खे शिकारपुर मां घुराए तरसायो जिन असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जेके ज़मीन ते पोखियल फसल जी बि बहियल करे ज़मीन में बीठल वण बि वढे ज़मीन ते हथियारनि सां वेठल आहिनि, जेके असांखे अचण बि नथा ॾियनि। उन्हनि चयो त असांजो गुज़र सफ़र बि ॼाणायल ज़मीन ते आहे, फसल पोखे पंहिंजे बचड़नि जो पेट पालींदा आहियूं। उन्हनि चयो त अहिड़ी दांह तक जे चङनि मुड़ुस खे बि ॾिनी आहे, जिन ॼाम लियाक़त समेजो खे ज़मीन तां कयल कब्ज़ो करण खां चयो आहे, पर उन बावजूदि ॼाम लियाक़त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु न कयो आहे। हुननि चयो त गुलण शाह जंहिं समेजा बिरादरी जे चङी मुड़ुस ॼाम फताह समेजो खे चयो त तव्हां फ़ैसिलो कयो, जंहिं ते ॼाम फताह समेजो माज़रत कंदे चयो त हिकु तरफ़ ॼाम लियाक़त समेजो आहे, ॿी तरफ़ शिकारपुर जा समेजा, तंहिं करे आउं फ़ैसिलो कोन कंदुसि। हुननि चयो त कुझु एकड़ ज़मीन ते सारियूं पोखियूं अथनि, जंहिंजो पाणी असांजी ज़मीननि ॾांहुं अची रहियो आहे। ॼाम लियाक़त समेजो असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पुलिस बि बेवस बणियल आहे। हुननि आला अख़्तियारनि खां अपील कई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।